नाज़रीन, समूरी सिंध जियां फैज़गंज तालुक़े में भी तालीम के आलमी दिहाड़े ते उस्तादन शागिर्दन ऐं वालिदैन तरफ़ां रैली कढी वई आहे। इन हवाले सां ॾिसूं था फैज़गंज मां अमर शर जी रिपोर्ट। नाज़रीन, जीअं त अॼु तालीम जो आलमी दिहाड़ो मल्हायो पियो वञे, उन दिहाड़े जे मुनासिबत जे हिसाब सां फैज़गंज तालुक़े जा जेके उस्ताद आहिनि, जेको आहे सो उहे बि तालीमी जेको आहे सो हीउ दिहाड़ो भरपूर नमूने सां मल्हाइनि पिया ऐं हिननि जो नंढा जेको ही ॿार बि गॾु आहिनि सां शागिर्द बि गॾु आहिनि ऐं हिननि जो भरपूर मुतालबो इहो आहे त स्कूल खे ताला न पर स्कूलनि में जेको आहे तालीम आहे ऐं जेके स्कूल जूं रौनकूं आहिनि उहे फौरी तौर ते जेको बहाल कयूं वञनि। असां सां जेके रैली में उस्ताद गॾु आहिनि, असां सां तालुका एजुकेशन ऑफिसर गॾु आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। साईं में सदाई करीम मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। साईं मुंहिंजा अॼु 8 जनवरी असांजे सिंध जो आलमी दिहाड़ो आहे जेको शागिर्दनि जे तालीम जे हवाले सां हीअ रैली कढी वई आहे त जहालत न हुजे, तालीम खपे। जहालत ग़ुलामी आहे, तालीम जेका आहे उहा असांजी आज़ादी आहे। तंहिं करे इहे जेके मिस्किन नंढड़ा जेके असां सां गॾु आहिनि, असां इन जो ॾींहुं मल्हायूं था त स्कूलनि खे ताला न हुजनि, उन्हनि जी तालीम जेका आहे मुतासिर थी रही आहे। इन जे करे असां आलमी ॾींहुं मल्हायूं था त उहे स्कूल खुलिया वञनि ऐं जंहिंमें इहे ग़रीब माण्हुनि जा बच्चा तालीम हासिलु करे कंहिं मुल्क जो जेके असासो बणजनि। स्कूलनि खे ॿारनि खे खोलियो, इजाज़त ॾिनी वञे त स्कूल में पढ़नि। जीअं त अॼु 8 जनवरी सिंध जो तालीमी ॾींहुं मल्हायूं पिया। हर साल जीअं असां ही साल मल्हाए रहिया आहियूं पंहिंजे उस्तादनि पंहिंजे शागिर्दनि सां गॾु ऐं फैज़गंज जे हिन फोरम ते सभु असां उस्ताद हेड टीचर, IB जा हेड टीचर, NTS जा उस्ताद, नवां अपॉइंट थियल JST उस्ताद, सभिनी जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त सिंध जी जेका तालीम पोइते आहे उनखे वेतर पोइते न कयो वञे। तालीम खे ताला न खपनि, असांखे तालीम खपे। स्कूलनि खे बंदि न कयो वञे, स्कूलनि खे हाणे खोलियो वञे ऐं जेके ॿार आहिनि उहे ॾाढा परेशान आहिनि, वालिदैन परेशान आहिनि। स्कूलनि खे हाणे खोलियो वञे, असां SOP तहत हलाईंदासीं। असां जेके उस्ताद आहियूं उहे सभु मास्क यूज़ कंदासीं, ॿारनि खे चवंदासीं मास्क यूज़ कनि ऐं SOP तहत असां सुठे तरीक़े सां स्कूल हलाईंदासीं। हीअ जेको असांजो तालीम जो जेको 8 जनवरी ते हर साल में असां PTLF जे तरफ़ां ऐं उस्ताद सिंध यूनिवर्सिटी जे तरफ़ां ऐं NTS जे उस्ताद जेके आहिनि उन्हनि सां असां गॾिजी हर साल में मल्हाईंदा आहियूं। ऐं हीअ जेको असांजो जेको ॾींहुं आहे, तालीम जेको असांखे खपे, ताला न खपनि। इन जे बावजूदि असां अॻु में बि कुझु एतिजाज करे आहियूं। असांजे तालीम जा स्कूल जेका मासूम बचिड़ा आहिनि, इहे असांजो मुस्तक़बिल हूंदा आहे। मां इन्हनि जे बारे में सभु जेके असांजा बाला ऑफिसर आहिनि इन्हनि खे गुज़ारिश कंदुसि असांजे जेको आहिनि मासूम बचड़नि जो मुस्तक़बिल ऐं इहे असांजो बच्चा जेके आहिनि असांजा औलाद आहिनि, इहे जेके असांखे अर्श खां फर्श ते जेके इहे पहुचाइनि था ऐं इन्हनि जे बारे में मां साईं जन खे जेके असांजा जेके आहिनि वज़ीर आला ऐं एजुकेशन मिनिस्टर ऐं उन खां पोइ वज़ीर पाकिस्तान खे बि गुज़ारिश ताला न खपनि त जेके असांजा स्कूल खोलिया वञनि। असांजो तालीमी दिहाड़ो करे मल्हायो थो वञे। असांजो इहो ई नारो आहे, तालीम खपे, ताला न खपनि। असां सभु जेके नौजवान टीचर्स आहिनि, असां जेके JST अपॉइंट थिया आहिनि, उहे IB HMs उहे गॾिजी करे असां हीअ ॾींहुं मल्हायूं था। असां एजुकेशन ऑफिसर्स असां गॾु आहिनि। असांजो इहो ई नारो आहे त तालीम खपे, ताला न खपनि। JST ऑर्गेनाइज़र मां इहो ई चवणु चाहींदुमि त जेको असां तालीम खपे, ताला न खपनि। इल्मु आज़ादी आहे, जहालत ग़ुलामी आहे ऐं उन सां गॾोगॾु उस्तादनि सां जेके नाइंसाफ़ियूं कयूं वञनि थियूं उहे बंदि कयूं वञनि। ख़ासि करे जेके IB JST आहिनि उन्हनि जो इहो मसइलो आहे त हिन साल उन्हनि खे इंक्रीमेंट न ॾिनी वई आहे। सालियानी इंक्रीमेंट उन्हनि जो हक़ आहे ऐं उन्हनि खे एनुअल इंक्रीमेंट ॾिनी वञे। ताला न खपनि, स्कूल खोलिया वञनि, असां पढ़ी सघूं। असांजो नारो इहो ई आहे त इल्मु आज़ादी आहे ऐं जहालत ग़ुलामी आहे। असां इहो ई चवंदासीं त स्कूलनि खे खोलियो वञे त जीअं ॿारनि जो मुस्तक़बिल जेको आहे सो ख़राबु न थिए। ॿार रुलनि था, तव्हां ॾिठो, तव्हां ॾिसण में ईंदो ॿार जेके आहिनि से स्कूल खां सवाइ हुते रुलंदा वञनि था ऐं जॾहिं ॿार जॾहिं त टीचर सभु प्रेज़ेंट आहिनि। तव्हां विज़िट कई हूंदी स्कूलनि जी, असां बि विज़िट कयूं पिया था। उस्ताद जेको अमलो आहे उहो प्रेज़ेंट आहे। असां त हेडमास्टर उस्तादनि जो बिल्कुलु तव्हां वञा उहे वेठा आहिनि, पर हाणे जॾहिं ॿार गवर्नमेंट इजाज़त ॾींदी ऐं ॿार स्कूल ईंदा त इंशाअल्लाह असांजी तालीम सुधरी वेंदी। अमर शर, मेहरान TV, फैज़गंज।